नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में पाक फ़ौज सां यकजहती ऐं संदसि हिमायत में ॿ धारदार रैलियूं कढी वियूं, जंहिंजी अॻुवाणी उस्ताद मुजाहिद मौलाना अमजद मनवर पीरज़ादो सैयद जानी शाह रमज़ान ख़ासकेली ज़फ़र खोसो ऐं ॿिया करे रहिया। रैली में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि शहरियुनि शिरकत कई, जिन जे हथनि में बैनर ऐं पाकिस्तान जा झंडा हुआ। रैली मोहब्बत डेरो नाको खां ऐं ॿी रैली कलतारपुर खां निकिती, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे स्टार चौक ते पहुती, जिथे पाक फ़ौज जा गीत गाना वॼाया विया ऐं नारा हया विया। इन मौक़े ते रमज़ान ख़ासकेली ज़फ़र खोसो, अब्दुल करीम अब्बासी, मौलाना अमजद जाफ़री, जानी शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पूरो मुल्क पाक फ़ौज सां गॾु आहे। संदन लाइ मुल्क जी अवाम दुआगू आहे। फतह हमेशा पाक फ़ौज जी थींदी आहे। हिन चयो आहे त हिंदुस्तान ऐं मोदी खे पाक फ़ौज जा जवान इबरतनाक शिकस्त ॾींदा, हिननि सां अहिड़ो हशर कंदा जो हू हमेशा यादि रखंदा। मुल्क क़ौम जी हिफ़ाज़त पाक फ़ौज कंदी ऐं अवाम हुन सां गॾु आहे। असांजे मुल्क जी क़ौम ऐं पाक फ़ौज लाइ जानियूं क़ुर्बान कंदासीं ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदासीं। हिन मौक़े ते इंडिया जे वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जो पुतलो ठाहे पादरनि जो हार पारायो वियो ऐं पूरे शहर जो गिश्त पिणु करायो वियो। रैली में वॾे अंग में माण्हुनि ऐं पाकिस्तान ऐं पाक फ़ौज जी हिमायत में भरपूर नारा हया विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।